अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आं। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द ॿियो, बादशाहनि, वज़ीरनि ऐं सौदागरनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। ये ॻाल्हि उत्तर ताल के उॿावड़े मां फाज़िल काइमीअ खां मिली। कहाणी आहे गुचमुच राजा ऐं चिचमिच वज़ीर। हिकिड़े वज़ीर जे पुट खे शिकार जो ॾाढो शौक़ु हूंदो हो। हिकिड़े दफ़े शिकार कंदे कंहिं ॿिए विलायत जी हद में लंघी वियो। हिकिड़ो पंधु हण ॾिठो, ॿियो थकु, मथां वरी उञ बि अची ॾाढी लॻसि। सो हेॾां होॾां निहारण लॻो त मन को अझो नज़र अचे त का घड़ी आराम करियां। परे खां हिकिड़ो बाग़ नज़र आयुसि। सट पाए वञी उते रसियो। ॾिठाई त हिकिड़ो आलीशान बाग़ आहे जंहिंजे विच में खूह आहे। खूह ते नार पियो वहे ऐं उन मां बाग़ खे पाणी पियो अचे। हीउ बि सिधो अची खूह ते पहुतो ऐं वहंदड़ कसीअ मां पाण बि पाणी पीअणु लॻो ऐं घोड़े खे बि पाणी पीआरणु लॻो। ओचितो बाग़ जे मालीअ जी नज़र वञी घोड़े सवार ते पई। तंहिं कोॾर खणी वठी ॾांहुंसि लूह कई। ईंदे शर्त वज़ीरज़ादे खे हकल करे चयईं त ए घोड़े वारा, अंधो त कोन थियो आहीं? तोखे ख़बर न आहे त हीउ राजा जो बाग़ आहे ऐं तूं वरी हिन कसीअ मां घोड़े खे पाणी पियो पियारीं। हाणे घोड़े जो हीउ ओॿारो पाणी बाग़ में वञे पियो त बाग़ जा सभु गुल कुमाइजी छणी पवंदा। वज़ीरज़ादे जवाबु ॾिनोसि त मियां अराईं, कॾहिं घोड़नि जे ओॿारे पाणीअ सां बाग़ जा गुल छणिया? उहो ॿुधण सां मालीअ खे जा आई कावड़ तंहिं भर करे जो कंधा वारी कोॾर हयसि त वज़ीरज़ादे जी सिसी वञी परे पई। पोइ उहा सिसी खॾ खणी पूरे बाक़ी धड़ कचिरे जे ढेर ते खणी उछलायईं ऐं घोड़ो काए वञी पंहिंजे घर ॿधी छॾियईं। 2-4 ॾींहं गुज़री विया पर वज़ीरज़ादो घर न मोटियो। वज़ीर खे ॾाढो इंतज़ारु थी पियो। उहे ॾींहं हिन सख़्तु ॻणतीअ में गुज़ारिया। नेठि पंहिंजे राजा खां मोकल वठी पुट खे ॻोल्हण लाइ रवानो थियो। हिन पाण सां 2-4 पेरी खयां। जे आहोड़ ॾींदा अची उन इहे साॻीअ विलायत में निकिता जिते संदसि पुटु मारियो हो। जॾहिं हू उन इहे बाग़ जे ॿाहिरां पहुता तॾहिं ढेर ते हिकिड़ो लाश नज़र आयुनि। वज़ीर सुञातो त उहो संदसि पुट जो लाश हो। बाग़ जे मालीअ खे सॾे पुछा कयईं त मुंहिंजे पुट खे कंहिं कुटो आहे? माली ॿुधायुसि त तुंहिंजो बेवकूफ़ पुटु पंहिंजे घोड़े खे बाग़ जे अॾ तां अची पाणी पियारियो हो। घोड़े जे जूठे पाणी मिलण करे राजा जे बाग़ जा गुल छणी पवंदा, तंहिं करे धकु हणी मारे छॾियोमांसि। तोखे जेकॾहिं फ़रियाद करिणो हुजे त राजा जी दरबार में वञी कर, पाण ई उहो तुंहिंजो न्याउ कंदो। वज़ीर सिधो वञी उते जे राजा जी दरबार में फ़रियाद कयो। राजा चयसि त चङो, सुभाणे अचिजांइ त तुंहिंजो फ़ैसिलो कंदासीं। वज़ीर शहर मां पुछियो त राजा जो नालो छा आहे? माण्हुनि ॿुधायुसि त गुचमुच। वरी पुछियईं त भला हिन जे वज़ीर जो कहिड़ो नालो आहे? ॿुधायऊंसि त चिचमिच। वज़ीर 2 नाला ॿुधी इबरत में पइजी वियो। दिलि में चयईं त हीउ कहिड़ा नाला आहिनि? किसो को था। ॿिए ॾींहुं वज़ीर दरबार में वियो जिते गुचमुच राजा ऐं चिचमिच वज़ीर 2 वेठल हुआ। राजा फ़रियादी वज़ीर खे चयो त फ़रियाद ॿुधाए, जंहिं ते हिन सॼी हक़ीक़त बयानु करे ॿुधाई। राजा हक़ीक़त ॿुधी चयो त हीउ तमामु ॾुखियो फ़ैसिलो आहे, पर बीह त वज़ीर खां सलाह पुछां। गुचमुच राजा पंहिंजे चिचमिच वज़ीर खां सलाह पुछी, जंहिं चयो त साईं ॻाल्हि त तमामु सवली आहे। हीउ माण्हू पंहिंजी ज़ाल हिन मालीअ खे ॾेई वञे, माली उन सां शादी करे, पोइ जॾहिं उन्हनि खे पुटु ॼमे तॾहिं माली उन खे निपाए वॾो करे। जॾहिं उहो छोकिरो हिन माण्हूअ जे मोल पुट जहिड़ो थिए तॾहिं हीउ माण्हू भली पंहिंजी ज़ाल ऐं पुटु वठी वञे। दाही वज़ीर जो फ़ैसिलो ॿुधी अजब में पइजी वियो। शहर मां पुछण ते मालूम थियुसि त हिन विलायत जो नालो ई आहे बेदादी नगरी ऐं हिते अहिड़ा ई इंसाफ़ थींदा आहिनि। माठड़ी करे वज़ीर पंहिंजे पुट जो लाश खणाए मुल्क मोटी आयो। पुट जे कफ़न दफ़न खां पोइ हू पंहिंजे राजा वटि वियो ऐं खेसि समूरी हक़ीक़त ॿुधाए मोकल घुरियईं त मूंखे छॾियो त पंहिंजे पुट जो वेर वठी अचां।
राजा खेसि इजाज़त ॾिनी। हुन ॿियूं सभु ॻाल्हियूं छॾे बेदादी नगरीअ ॾे खणी रुख कयो। थोरनि ई ॾींहंनि खां पोइ वज़ीर अची बेदादी नगरीअ में पहुतो। शहर में घुमी फिरी हिकिड़ो गुदाम ख़रीद करे उन में अन्न जा कुझु ॿोरा खणी लहिरायईं। उन बाद हिन शहर में पड़ो घुमायो त मां अन्न जो वापारी आहियां। हिन शहर जे अघ खां 8 टोया अन्न जा 1 रुपये में ॾींदुसि। जंहिंखे अन्न वठिणो हुजे सो पंहिंजा पैसा अॻुवाट जमो कराए वञे। शहर जे माण्हुनि जो इहो पड़ो ॿुधो सो पाण में सलाह कयऊं त हीअ त ॾाढी मौज थी। सो टपड़ टाड़ी ॻठा विकिणी हड़ मूड़ी खणी वटसि पैसा जमो कराइण लॻा। जॾहिं सॼे शहर जा पैसा ऐं ज़ेवर हिन वटि अची पहुता तॾहिं पड़ो घुमायईं त अॼु अन्न हलंदो, तंहिं करे सभु को माण्हू अची पंहिंजो अन्न वठी वञे। माण्हुनि जा अंबो अची गॾु थिया। वज़ीर अन्न जो हिकिड़ो ॿोरो खोले खणी आॾो रखियो। माण्हू हैरान थी विया त आख़िर हेतिरनि सारनि माण्हुनि खे इहो हिकु ॿोरो कीअं पूरो पवंदो। आख़िर हिकिड़ो वापारी पंहिंजा ॿोरा खणी अन्न भराइण वेठो। जॾहिं दौड़वाईअ टोयो अन्न में विधो तॾहिं वज़ीर अची बांह खां झलियुसि ऐं चयाईंसि त मूंखां सिधनि टोयनि भरे ॾियण जी ॿोल कई हुई छा? वापारी हैरान थी विया। पुछऊं तॾहिं कीअं? वज़ीर चवनि त टोया भरबा ऊंधा। जे क़बूल पवनव त वाह, जे न त हलिया वञो वञी राजा वटि फ़रियाद करियो। सॼी ख़लक़त हैरान थी वई। पोइ त भॻा राजा वटि। चई साईं अहिड़ो अंधेर? गुचमुच राजा चिचमिच वज़ीर खां पुछियो त कहिड़ी माजरा आहे? वज़ीर अर्ज़ु कयो त साईं हिकिड़ो वापारी आहे जंहिं ॿोल कई आहे त जेतिरा टोया अन्न 1 रुपये जो शहर में ॿिया वापारी था ॾियनि तंहिंखां आउं 8 टोया ॾींदुसि, पर 100 टोयो भरे ॾियण जी ॿोल न आहे। टोया भरे ॾींदुसि ऊंधा। राजा हीअ ॻाल्हि ॿुधी मुंझी पियो। सो पंहिंजे वज़ीर खां पुछाईं त वज़ीर हिन ॻाल्हि जो नेठि कहिड़ो उपाउ आहे? वज़ीर चयो त साईं फ़ैसिलो हिन रीति आहे त न हिननि जा सवा न हुन जा ऊंधा, माॻई टोया पासीरा भरिया वञनि। गुचमुच राजा उहो फ़ैसिलो ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि चिचमिच वज़ीर खे हुकुम ॾिनई त उहो ऐलान कयो वञे। वज़ीर सॼी रियात में उन ई घड़ीअ उहो ऐलान करे छॾियो। होॾां वज़ीर जंहिंजो पुटु नाहक कुसिजी वियो हो तंहिंजो ऐलान ॿुधो सो पेरनि हेठां ज़मीन निकिरी वियसि। हिन जे लेखे त राजा खेसि घुराए पुछंदो त मियां हीउ ऊंधनि टोयनि जो किथां जो वहिंवारु थियो, त पाण बि राजा खे चवंदो त साईं तॾहिं हीअ वरी किथां जो वहिंवारु थियो त पुटु बि कुसिजे मुंहिंजो ऐं ज़ाल बि पंहिंजी हाणे मालीअ खे ॾियां त 20 सालनि खां पोइ पुटु ॼणे ताते निपाए वॾो करे ॾियनि। पर हिते हिन गुचमुच राजा ऐं चिचमिच वज़ीर जी विलायत में त हर का ॻाल्हि उबती। सो वीचारो चुप करे पासीरो थी बीह रहियो। पोइ चिचमिच वज़ीर पाण पंहिंजे हथनि सां वेही हिन जी हिकिड़ी ॿोरी अन्न जी मां वापारियुनि ऐं माण्हुनि खे पासीरा टोया भरे ॾियणु लॻो। भला पासीरनि टोयनि ते 2-4 दाणा अन्न जा मस चढ़नि सो सॼे शहर में माॻई हुनजो उहो 1 ॿोरो अन्न जो मस खतो। ऐं पोइ पुट जे खून तां हथु खणी बेदाद नगरीअ जे माण्हुनि जी सभु दौलत मेड़े खुर्ज़ीनूं भराए उथी हलियो। कनि ॾींहंनि खां पोइ ख़ैर सां मोटी अची पंहिंजे मुल्क रसियो ऐं शुक्राना कयईं जो जान बचाए मोटियो, न त पुट जे पोयां रुॻो संदसि बि सिर वियो हो।